अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां कलसूम किचन मां तव्हां सां गॾु। अॼु तव्हांखे मां ॾसे रही आहियां अंडा पकोड़ा। वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब, फेसबुक पेज खे लाइक ऐं ट्विटर अकाउंट खे फॉलो करणु न विसारींदा। ॾाढा सुठा थींदा आहिनि, टेस्टी। इन जी तयारी तव्हांखे मां ॿुधायां थी। बेसण आहे तक़रीबन 1 पाउ बेसण आहे मूं वटि। उनखे मूं छाणियो आहे। छाइण खां सवाइ कॾहिं बि बेसण न मलजो। हिकु त उन में ॻोढ़ियूं घणियूं थींदियूं आहिनि, ॿियो कुझु न कुझु ज़रूरु उन में हूंदो आहे। मूं अक्सर ॾिठो आहे माण्हू ईअं ई बेसण थेलीअ मां लाहे करे इहो विझंदा आहिनि, थाह में ई मलींदा आहिनि। ऐं उन में मूं विधी आहिनि 2 चुटकियूं हीअं भरे मिठी सोडा जो, ऐं 4थो चमिचो अछो जीरो आहे, ऐं 1/2 चमिचो लूणु विधो आहे। हीअ तव्हांजे साम्हूं आहे। हिनखे मां ठाहियां ऐं मुंहिंजा अंडा उॿरी रहिया आहिनि। बाक़ी तयारी तव्हांजे साम्हूं ई कयूं था। त नाज़रीन, हीअ पंहिंजो बेसण ठाहे रखियो आहे। हीअ ॾिसो, हिन में मूं ॻाढ़ा मिर्च न विधा आहिनि, सिर्फ़ु हिन में सोडा आहे, अछो जीरो ऐं लूणु ऐं बेसण ऐं अंडा। मुंहिंजा 5 अंडा आहिनि, मुंहिंजे मुताबिक़ घर जे। तव्हां जेतिरा चाहियो करे सघो था। ऐं हेॾा मुंहिंजी तेल जी कढ़ाई बि गरम थी चुकी आहे। पहिरें मां कंदसि उनखे चेक त मुंहिंजो तेल केतिरो गरम थियो आहे। तक़रीबन जेको आहे सो थी वियो आहे। हीअ ॾिसो, हीअ उथी आयो आहे मथे। मां हीअ जेके अंडा पकोड़ा ठाहियां थी, यकीनन तव्हां न ठाहिया हूंदा या न खाधा हूंदा, तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदा। ऐं हीअ बेसण ॾिसो, हे जीअं हिन ते हीअं चिपके। हे ॾिसो, हीअ बिल्कुलु छिटड़ो बेसण जेको आहे न आहे। तव्हां घणो छिटड़ो कंदव त अंडे ते सही न चिपकंदो ऐं खुली वेंदो। अगरि तव्हां हीअं करे ऐं हीअं सही तरीक़े सां अंडे खे चङी तरह डिप करे ऐं विझो। सफ़ा बाहि तेज़ बि न कयो, एॾो तेल गरम बि न कयो, इहो मथां जेको आहे बेसण सफ़ा सड़ी न वञे जल्दीअ में। सही तरीक़े सां हिननि खे पचणु खपे। ऐं ख़ाली हीअ अंडा पकोड़ा न खाइबा। हिन जी मां तव्हांखे प्लेट ठाहे ॾेखारियां थी त केॾा मज़ेदार था ठहनि। त नाज़रीन, हीअ ॾिसो, हीअ कलर हिननि जो बिल्कुलु, ऐं हीअ बिल्कुलु हाणे तयारु आहिनि, कढण जी तयारीअ में आहिनि। हाणे हिननि खे मां कढां थी त तव्हांखे डिश आउट करे मां प्लेट ॾेखारियां। त नाज़रीन, हीअ मुंहिंजो अंडो तयारु आहे। हाणे मां तव्हांखे ॾसियां थी त हिनखे खाइणो कीअं। हिनखे हीअं कटणो आहे, अधो अधु, पोइ हिनखे ईअं कयो। हाणे इन में विझणो आहे जेतिरा तव्हांखे मिर्च पसंदि हुजनि, ॻाढ़ा मिर्च थोड़ा, बिल्कुलु थोड़ा सावा बसर, थोड़ा सावा धाणा। हिकिड़े अंडे जे हिसाब सां थी मां विझां। 2 सावा मिर्च, चुटकी चाट मसाले जी, जंहिंखां सवाइ हीअ जेको आहे सो सही न आहे। खाइण जी ख़ुशबू ई न ईंदी त छा था खाऊं। ऐं चुटकी जेको आहे सो सेंधो लूणु। हीअ मुंहिंजो अंडो तयारु आहे। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदो। ज़रूरु ट्राए कजो। दुआउनि में यादि कजो। सदाईं गॾु। अल्लाह हाफ़िज़।